साहब मां बेकसूर आहियां। अड़े जे तू बेकसूर आई तो पोइ असांखे ॾिसी भॻे छो? साहब तव्हांखे ॾिसी त जिन बि भॼी वेंदा आहिनि, मां त माण्हू आहियां। बस कर, अड़े कयोसि अॻियां वठी हलो। साहब हे मिस्किन बेकसूर आहिनि, हिननि खे छॾियो। महिरबानी तव्हांजी। पर तव्हां इहो सुठो कोन था कयो। असां छा पिया कयूं? कहिड़े बि तरीक़े सां असांजे दुश्मननि जी मदद पिया कयो। ॿुधाए भाऊ सावण, ही त हाणे हथ कोन आया, हिते थाणो हणी त कोन वेहंदासीं। जेकॾहिं हथ न आया न त मां तोखे हिते थाणो हणाए ॾींदुसि। हिते जॾहिं ऑर्डर मिलियो पोइ हिते बि थाणो हणंदासीं। अचो। तोखे कहिड़ी ज़रूरत है भॼण जी? सोच सिधो असां तरफ़ पिया अचनि, अञा चए थो त कहिड़ी ज़रूरत हुई भॼण जी? जेकॾहिं पोयां गोली हणंदी आहे त पोइ? हाँ गोली? हा, अॻिते अहिड़ी कॾहिं बि बेवकूफ़ी न कजांइ। हाणे त हू सावण वारा धमकी ॾेई विया आहिनि, जे बनीअ ते वेंदुसि त सावण वारा मारींदा, जे नथो वञा त वलीदाद मारींदो। हाणे काॾे वञा? हाणे त सियाणे काव वांगुरु ॿिट पिया अची फाथाऊं। सावण वारनि खे मां पाण ई मोड़ींदुसि। मूंखे पूरी पक आहे त सावण वारा वलीदाद वारनि वांगुरु गंद कोन कंदा। कहिड़ी ख़बर? जेकॾहिं सावण गंद करे हा त तोखे छॾराए कोन, तोसां गॾु मूंखे बि बदिराए। हल हाणे कमु कर। कल हो को ॾींहुं पंहिंजे कपिड़नि में न पई बापे नी, जग जहान खे टांडा ॾिना हई टांडा। हाणे जॾहिं घर में दुही दुखी थी त छा थी महसूस करें? ॻाल्हि ॿुध, तूं ख़ैर वठण आई न त ख़ैर वठी मोटी वञ पंहिंजे घर, बाक़ी मुंहिंजो दिमाग़ न ख़राब कर। तुंहिंजो दिमाग़ सही कॾहिं थियो आहे जो मां ख़राब करण आई आहियां? मां तोखे ॿुधाइण आई आहियां तड़ी जन्नत, पंहिंजे दिमाग़ खे ठिकाणे ते रखो। हे जेके तो बंबुड़ समाराया आहिनि न, इन्हे जो हिसाब किताब तोखां रब वठंदो। तुंहिंजूं रातिनि जूं निंड्रा हराम थींदई, निंड्रा। राणी, हिन फ़क़ीर राणी खे ख़ैर ॾे त वठी वञे पंहिंजे घर, न त जव बीठी मथे में सूर विझंदी है। हक़ सच थी चवां त तोखे मथे में सूर थो पए। ॻाल्हि त ॿुध, मूं तोखे कयो छा आहे जो सुबुह सुबुह सां अची गाटे में लॻी आहीं? ख़ैर वठ ऐं वञ पंहिंजे घर त धूड़ न विझई मथे में। ओ जन्नत, जन्नत तो असां ग़रीबनि जे मथे में घणी धूड़ विधी आहे। हाणे वारो तुंहिंजो आहे, तुंहिंजो वक़्तु आहे। हाणे उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं तूं वार खोले मिटी विझी ऐं मुड़ुस जो मातम बि कंदी आहे। बस हाणे बस, मां चवी थी निकर निकर हितां। वञा थी वञा, पंहिंजो हौश न विञाए, न विञाए पंहिंजो हौश। चाची हे खेर त वठी वञ। ओ अम्मा, ख़ैर अल्लाह कंदो, पर मूंखे इहा तव्हांजी अटेलप नथी घुर्जे। इन अटे मां लुपरी ठाहे हिन जन्नत जे मथे ते ॿध त को हौश सालम रहेसि, न त सॼे घर जा मुड़ुस माराए कंदी अछ, पोइ बि माईअ जो मथो कोन ठरंदो। तूं इहे कान मुड़दी, छोकरी सम्झाएसि, चिटी थी पई आहे। हा, अलाए छा थी पाण खे सम्झे समझो छट सही चोए ते छट न डाल के ताऊ ने सांसती निभाजी भाजी फकीरन जो बदुआऊं थोती करे। हां, सुबह साण अची सके घर में पिटी वने वो सुठो आहे। अजा इनके दर ताई न छॾिया, आओ जे तू छॾ न पोया पई। हां, छॾ
छाड़ मुखे इनके डी जा तारा ते ॾेखारियांसि। भाॼी अची हाणे या मुंहिंजे हथां कान बचंदी निभागी खैर थी वठे। हाँ अब्बा घर छॾे भॼी विया। मुफ़्त माण्हू था सॾाइनि पाण खे। चाचा उन्हनि में जेका मुर्सी आहे न सॼी दुनिया खे ख़बर आहे। असां मिसकीन कुछ ई कोन था सघूं तॾहिं असांजे लाइ मोतबर आहिनि। बाक़ी लठ वसे ऐं मुर्स बीहनि ॻोल्हियो भात कोन था अचनि। पुलिस जे डप खां लिकी विया आहिनि। पर पुट तूं पासीरो थी जा। जेकॾहिं साम्हूं अची विया न त ॾुखिया पवंदई। मां पाण इहो ई त चाहियां थो अमां त इहो वलू हिकु दफ़ो रुगो मुंहिंजे साम्हूं अचे। हिकु दफ़ो। तब मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मूंखे छापे जी ख़बर कीअं पई। चाचा रईस सूबेदार ऐं वली पाण में साटिड़ा गाटिड़ा आहिनि। सूबेदार में 100 रुपया हूंदो ऐं रईस खे ॿुधायो हूंदो। रईस वरी वलीअ खे ॿुधायो हूंदो। रईस ताईं ख़बर पहुची सम्झ त वलीअ ताईं ख़बर पहुची। ज़ात रईस वली का दुकान केतिरो आखिर त चाचा हया ई शर्म वारा माण्हू त अहिड़ा कम ई न आहिनि कंदा। वली वारनि खे इन ॻाल्हि जी परवाह ई कान्हे का त हू पुलिस खां लिकंदा वतन था या घर खां बेघर आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं सिधो करणो अथई त जीअं वली ॻोठ में दाख़िल थिए त हिकु तरफ़ खां पुलिस खे ॼाण कजे ऐं ॿिए तरफ़ खां असां वलीअ खे ड्रोड़ाए गिद्दड़ जी मौत मारियूं तॾहिं वञी ॿियनि जूं बचियूं खुलंदियूं। वक़्तु आयो त ईअं कंदासीं पुट कंदासीं। चाचा फैसले लाइ बि जल्दी न कजाए। कॾहिं बि जल्दी न कजाए जेसि ताईं पलांद में हुननि जेके मुड़स खे न लेटायूं। ओ जन्नत तो असां गरीबन जे मथे में घणी धूड़ विधी आ। हाणे वारो तुंहिंजो वक़्तु आहे। हाणे उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं तूं वार खोले मिट्टी विझी ऐं मुड़स जो मातम बि कंदी आ। अरे भाॼी छा थियो? अदी छा थियो? ख़ैर त आहे न? पाणी पाणी मां खणी थी अचां। अदी अच्छे पी पानी। वञो वञी आराम कयो। भाॼी तोखे हिन हाल में छॾे निंड असांखे किथे ईंदी? तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? हाँ ठीक है। बस ये थोड़ा मथे में सूर अची वियो। मां इन्हनि खे बर्दाश्त बि न आहियां कंदी। तरह तरह जूं जुठियूं कंदी आहियां। मुंहिंजी थोरी तकलीफ़ ते ॿई केॾियूं न परेशान थी वियूं आहिनि।
मां बि केॾी नादान आहियां, ॿिन्हिनि न्याणियुनि पोयां बाहि ॿारे थी वठां। किथे ईअं न थिए जो इन्हनि जूं बदवाऊं मुंहिंजो ई घर उजाड़े छॾनि। भादे खेर त आहे न? हा ख़ैर आहे। पोइ ही तुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा छो? इहे ॾुख जा न, प्यार ऐं ख़ुशी जा ॻोढ़ा आहिनि। तव्हांजी नफ़रत न, तव्हांजी हमदर्दी हिन दिल खे मेण करे छॾियो आहे। मां राति ॾींहुं तव्हांखे मारण जी कोशिश कंदी रहियसि, ऐं तही मुंहिंजे थोरे ॾुख ते एॾियूं परेशान थी वयूं आहियो। रईस सूबेदार मुझे पोयों बाहि ॿारे छॾी आहे। घर में त छा पर किथे बि वेहण नथो ॾिए। जेकॾहिं अञा बि बुखा थियमि त कुझु पैसा खारायांसि। ॻाल्हि पैसनि जी नाहे वॾी, सूबेदार जे मथां ज़ोर आहे। सावण भलो साईं कयूं हर वॾे ऑफिसर जे मथां बीठो आहे। तूं छा थो सम्झी? इन सूरत में तोखे बख़्शंदा। इन जो मक़सद त जेसिताईं सावण खे पूरो न कंदुसि तेसिताईं मुंहिंजी जान कान छुटंदी। इन कमु करण सां अञा वधीक मसइले में पवंदे वठी सावण सभिनी जे नज़रुनि में थी आहे। वॾनि ऑफिसरनि खां वठी प्रेस ताईं हाणे जे सावण खे कुझु थियो त सावण जे खून ते मीडिया ठहंदी। ऐं ऑफिसर पंहिंजी जान छॾाइण लाइ तोखे रूपोश ॼाणाए तुंहिंजो शूट ऑर्डर कढी छॾींदा। हाणे जे तोखे रूपोशीअ वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे त भली वञी सावण खे ख़तम करे छॾ। रेस कहिड़ो बदबख्त आहे जेको रूपोशी वारी ज़िंदगीअ में ख़ुशि हूंदो। बस रेस मूंखे सावण मां जान छॾाइण जो तरीक़ो ॿुधाए। फैसलो, सिर्फ फैसलो ठा करे छॾ, केस ख़तम थी वेंदो। ॿियो को हल ई कान्हे। वैसे जे माण्हू खे मां थुक बि न हणां उन सां ठा कयां पोइ लोड़ लिक पुलिस खां। ऐं सावण तोखे छॾींदो कोन जेसि ताईं गिरफ़्तार नथो कराए। रेस ॿी सलाह ॾे। कहिड़ी? पुलिस खे हथ ॾियां, ज़मानत कराए ॿाहिरि अचां, पोइ केस पिया ॻाईंदासीं। तुंहिंजी मर्ज़ी वली, पर पुलिस में हथ ॾियण जे लाइ मां तुंहिंजे मथां ज़ोर न विझंदुसि। भला ज़मानत त कराईंदे न? इहो वाइदो बि नथो करे सघां वली। छा? रेस तो में एतिरी उमेद बि न रखूं। ॾिस वली, मां तोसां ज़मानत कराइण जो वाइदो कयां ऐं सुभाणे कोर्ट ज़मानत न खणे त पोइ मां छा करे सघंदुसि? हंध हड़जीसि सावण मां। जॾहिं तो पंहिंजो पलांद करे छॾियो आहे त पुठा खां छो थो लड़ाई? सावण मञींदो? ॻाल्हाइणो पवंदो। ठीकु आहे रेस, रखो सावण जे मथां ज़ोर। पर रेस इहा ॻाल्हि खुली न कजांसि त को मां फ़ैसिले लाइ राज़ी आहियां। वली मां ॿार न आहियां, तूं बेफ़िक्र रह। मां सावण जी निड़ीअ जे मथां न रखी राज़ी करे थो वठांसि।
भाजाई जी क़यादा। हिन वक्त वलीदाद वारा विया बरमोह करे, घर में को बि मर्द कोन था। पोइ छा कयां? भाजाई छा वरी छा कंदे, वञी धी नाज़ा खे वठी अच। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, हुन सां का रिहाण नाहे कई। अरे मर्द ना आहिनि त छा थी पियो, वो जेका ना आहे वलीअ जी रन, तो बहज़ारी मर्दन खां वधीक त उहा थी अशर करी। शाबस हुजे भाॼाई, हिक औरत खंडिजे थी। ॻाल्हि डिॼण जी नाहे, अॼु मर्द न आहिनि त सुभाणे ईंदा। ऐं जन्नत इहा ॻाल्हि वलीदाद खे कई त तव्हांजी इजाज़त जे बग़ैर नाज़ा पंहिंजे माइटनि ॾे वई आहे, त हुन जे लाइ त बाहि ॿरी वेंदी। भाजाई हाण वलीदाद वारा सॼो साल घर जो रुख कोन कंदा। वीचारा ॾाढो को चरियो आहिनि, अॾे ॾाइण हिन ॾाइण, ॿिनि ॾींहंनि खां पोइ वरी घर में वेठा हूंदई। चरी जेकर हिन 2 ॾींहंनि खां पोइ वापसि अचनि हा त पोइ असांखे माल ऐं बनीअ जी पारत कोन कनि हा। न इहे एतिरो वक़्तु घर खां ॿाहिरि काथे रहंदा? भाॼाई ईअं ई आहे। हाणे ईअं सम्झ त वलीदाद वारा 2-3 महीना घर में सुख सां कोन वेही सघंदा। भाॼाई जॾहिं न वापसि ईंदा त नाज़ा जे अचण वारी ॻाल्हि ई उनजे ज़हन मां निकिरी वेंदी। अॼु मां नाज़ा सां मिलण वेंदसि, ॾिसां माई जन्नत जो रुख सवास छा आहे। जेकर माई होश खां ॿाहिरि हूंदी न त तोबा करे दर ताईं मोटी हली ईंदसि। अदी तूं छॾ, अदी मूंखे ॾे ॿाहिरी, मां थी ॾेई वठां। चइबो त मुंहिंजी एॾी परवाह अथई। तो कुर्ब सां ॻाल्हायो, हाणे तुंहिंजे करे जान बि हली वञे न त परवाह न आहे। मां ग़लति हुयसि नाज़ा, सदाईं इहो सोचींदी हुयसि तव्हांखे मार खाराए, बेइज़्तो कराए, पंहिंजो ग़ुलाम बणाईंदी रहां। ऐं तव्हां मूं अॻियां राति ॾींहं नौकराणियुनि वांगुरु लोड़ींदी रहो, मुंहिंजे जीअ में जीअ न मिलाए। पर इहो नफ़रत सां न, कुर्ब सां थी सघे पियो। काश भाॼाई सॼी उमिरि ईअं हुजे, इहो मोहबत ऐं प्यार जो भूत 2 ॾींहंनि में न लही वञेसि। अदीब इहो छा ॻाल्हि कर? न बस छॾ। ॿुधाए राणी, मूं चयो तूं छा थी चवणु चाहीं? बस छॾीसि, ॿुधायमि न त तूं वरी नाराज़ थी वेंदीअ। न नाराज़ कोन थींदसि, जेका बि दिलि में ॻाल्हि अथई न, बेखौफ़ थी मूंखे चई ॾे। इहो मां छा? मां शाम जो अम्मा वारनि ॾांहुं थी अचां। न लाज़मी न आहे, जेकॾहिं तोखे मुनासिबु नथो लॻे त। ठीकु आहे, भली वञ, पर ॿुध, घर जो कमकार लाहे राणी खे पाण सां गॾु वठी वञ ऐं सिज लहण खां अॻु में ई घर मोटी अचिजो। वली जी का बि ख़बर नाहे, कंहिं महल बि घर अची सघे थो। ठीकु आहे? पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो
मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू